असांखे इहो ॿुधाइनि त हेयर ट्रांसप्लांट ऐं PRP आहे छा। जी डॉक्टर साहब। सो दोस्तों हींअर आउं पहुतो आहियां डॉक्टर इरफान क्लिनिक्स ते, जेको कराची शहर में बहादुराबाद वारे इलाइक़े में वाक़ आहे। डॉक्टर इरफान शेख मुंहिंजो तमामु प्यारो दोस्त आहे, जंहिं ताज़ो ई पंहिंजी नई क्लिनिक खोली आहे। अॼु मुंहिंजो PRP सेशन आहे। अचो त तव्हांखे ॿुधायूं था त PRP छा हूंदी आहे ऐं हेयर ट्रांसप्लांट छा हूंदो आहे। दोस्तों हींअर आउं मौजूदु आहियां डॉक्टर इरफान क्लिनिक्स ते ऐं मूंसां गॾु मौजूदु आहे मुंहिंजो प्यारो दोस्त डॉक्टर इरफान शेख। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल 2-3 सालनि खां मूंखे शदीद क़िस्म जो हेयर लॉस हुयो। मुंहिंजा वार तमामु तेज़ी सां छाया पिए। डॉक्टर साहब सां राब्तो थियो ऐं 1.5 साल खां मूं PRP जा कुझु सेशन्स कराया ऐं मुंहिंजा वार वापसि अची विया। ऐं हींअर तव्हां मूंखे ॾिसो था त तव्हांखे फील ई कोन थींदो त मूंखे हेयर फॉल थियो हो। आउं चाहींदुसि त डॉक्टर इरफान शेख साहब मुख़्तसिर पंहिंजो तारुफ़ कराइनि त सॼे कहिड़े ज़िले सां तालुक़ु आहे, बुनियादी तालीम किथां हासिल कई, MBBS किथां कई, ऐं उन खां पोइ असांखे इहो ॿुधाइनि त हेयर ट्रांसप्लांट ऐं PRP आहे छा। जी डॉक्टर साहब। थैंक यू वेरी मच आफ्ताब। तव्हां आयो मुंहिंजे क्लिनिक ते ऐं तव्हांजो हमेशह मूं ते ट्रस्ट रहियो आहे डिफरेंट काइंड्स ऑफ ट्रीटमेंट्स लाइ। त बेसिकली मां जेका बुनियादी तालीम मुंहिंजो तालुक़ु सखर सां आहे ऐं स्कूलिंग मुंहिंजी सखर जी आहे। उन खां पोइ मां MBBS करण जे लाइ चांदका मेडिकल कॉलेज वियुमि लाड़काना। MBBS खां पोइ मां फर्दर हायर एजुकेशन जे लाइ डाउ यूनिवर्सिटी वियुमि, जिते मां सर्जरी में FCPS कयो, जेका हाईएस्ट डिग्री आहे पाकिस्तान जी। ऐं उन खां पोइ वरी मां आयरलैंड मां डर्माटोलॉजी में हिकिड़ी डिग्री वरिती। ऐं उन सां गॾु गॾु मुंहिंजो एक्सपीरियंस जेको आहे क्लिनिकल, उहो मोर देन 12 इयर्स आहे हिन फील्ड में, हेयर ट्रांसप्लांट ऐं कॉस्मेटिक सर्जरी जी फील्ड में। ऐं उन सां इहो आहे जो हिकिड़ो माण्हुनि जो ट्रस्ट डेवलप थियो त को क्वालिफाइड माण्हू हिते इहे प्रोसीजर्स करे थो, छो जो इन में ॾाढी लैकिंग आहे। जेके अनक्वालिफाइड नॉन प्रोफेशनल माण्हू हिते तमामु घणा वधी विया आहिनि, जिन जे करे काफ़ी रिस्क आहे माण्हुनि खे उन्हनि ट्रीटमेंट्स में। त इहो हिकिड़ो मुख़्तसिर सो हुयो जेको मुंहिंजो इंट्रोडक्शन। PRP ऐं हेयर ट्रांसप्लांट में तमामु घणो डिफरेंस आहे ऐं इहो कंफ्यूजन बि आहे तमामु घणो माण्हुनि में, छो जो हर कोई सम्झंदो आहे जॾहिं ईंदा आहिनि त उहो एक्सपेक्ट कंदा आहिनि त कंहिं अहिड़े प्रोसीजर सां उन्हनि जा अगरि हेयर फॉल आहे त उहो ख़तमु थी वञे, अगरि बाल्डनेस आहे त उहा सही थी वञे। त PRP बेसिकली चवंदा आहिनि प्लेटिलेट रिच प्लाज़्मा ट्रीटमेंट खे। इहा हिकिड़ी अहिड़ी नॉन इन्वेसिव प्रोसीजर आहे जंहिंमें को कट या अहिड़ो को सर्जरी न थींदी आहे, पर इहो असां पेशेंट जे ब्लड मां हिकिड़ो प्लाज़्मा खे एक्सट्रैक्ट करे उन में हिकिड़ो सीरम खे ऐड कंदा आहियूं, जेका वारनि जी ग्रोथ खे इनहेंस कंदो आहे। इन में नवनि वारनि जी ग्रोथ त न थींदी आहे, पर सभ खां जेको इन जो बेसिक कॉन्सेप्ट आहे सम्झण जो, त इहो तव्हांजो हिकिड़ो मेंटेनेंस ट्रीटमेंट आहे ऐं जेको तमामु ज़रूरी आहे तव्हांजे प्रेज़ेंट हेयर्स खे रोकण जे लाइ, उन्हनि जी हेल्थ खे इम्प्रूव करण जे लाइ ऐं तव्हांजी पर्सनैलिटी खे मेंटेन रखण जे लाइ। इहो कॉन्सेप्ट अगरि क्लियर थी थो वञे त तव्हांखे PRP तमामु घणो फ़ाइदो ॾींदी आहे। माण्हुनि खे मिसगाइड कयो वेंदो आहे त PRP सां तव्हांजा नवां वार ग्रो करे वेंदा आहिनि ऐं तव्हांखे हेयर ट्रांसप्लांट जी ज़रूरत न पवंदी आहे, पर इहो इन जे उबतड़ आहे। PRP हिकु बेस्ट ट्रीटमेंट आहे जेका तव्हांजी मेंटेनेंस जे लाइ तमामु ज़रूरी आहे। इवन मां पाण PRP कराईंदो रहंदो आहियां। जॾहिं त हेयर ट्रांसप्लांट हिकिड़ो अहिड़ो प्रोसीजर आहे जॾहिं तव्हां अगरि कंहिं बि ट्रीटमेंट में लेट था कयो, जेनेटिक रीज़न्स जे करे, हेरिडिटी जे करे तव्हां फेस था कयो बाल्डनेस, गंजपन, त उनखे कवर करण जे लाइ पोइ दुनिया में हिकिड़ो ई ट्रीटमेंट आहे हेयर ट्रांसप्लांट, जंहिंखां सवाइ उहो कवर नथो थी सघे। हेयर ट्रांसप्लांट हाणे तमामु जदीद एडवांस थी चुको आहे, पर उन में सभ खां इम्पोर्टेंट ॻाल्हि इहा आहे त तव्हां इहे प्रोसीजर्स जेके सर्जिकल प्रोसीजर्स आहिनि, इन में को कट वग़ैरह हाणे न ईंदा आहिनि, को स्टिचिस न ईंदा आहिनि, के वॾा इंसिजन्स न ईंदा आहिनि। इहो ॾाढो सेफ प्रोसीजर आहे। अगरि तव्हां कंहिं सेफ जॻह, तव्हां कंहिं क्वालिफाइड माण्हू खां तव्हां इहो करायो था त इहो तव्हांजे लाइ सेफ आहे। अदरवाइज़ इट कुड बी वेरी रिस्की फॉर यू। इहो तव्हांजे लाइ हिकिड़ो रिस्क बि थी सघे थो, ख़ुदा न ख़ास्ता। त तव्हांखे हमेशह सर्च करे उन्हनि जॻहुनि ते ई वञिणो पवंदो जिते तव्हांखे क्वालिफाइड माण्हू मिले, को सर्जन मिले जंहिंखां तव्हां इहो प्रोसीजर्स करायो। सही। अच्छा, हिन थोरे लॻे असांखे थोरो इहो बि आइडिया ॾिजो त केतिरो एक्सपेंस अची वेंदो आहे हिकिड़े PRP जे सेशन में, ऐं हेयर ट्रांसप्लांट में केतिरो एक्सपेंस ईंदो आहे, केतिरो ख़र्चो ईंदो आहे? ॾिसो आफ्ताब, इहो वेरी कंदो आहे। अगरि असां काई बि प्रोडक्ट वठूं था, फॉर एग्ज़ाम्पल को मोबाइल था ख़रीद करणु वञूं त असांखे मोबाइल बि तमामु लो कॉस्ट खां हाई कॉस्ट में मिलंदा आहिनि। चाहे असां खाइण पीअण जूं शयूं हुजनि, पाइण जूं शयूं हुजनि, इन्हनि सभिनी में वैरायटी ऐं क्वालिटी हूंदी आहे जिन जा रेट्स वेरी कंदा आहिनि। ईअं ई PRP ऐं हेयर ट्रांसप्लांट में बि रेट्स वेरी कंदा आहिनि। पेशेंट असां खां अची पुछंदा आहिनि त असांखे हिकिड़ी जॻह ते वियासीं, उते तमामु घणा घटि रेट पिया मिलनि असांखे, असां तव्हां वटि आया आहियूं या ॿिए काथे वञूं था, कुझु जॻहियुनि ते रेट्स वधीक हूंदा आहिनि। त उन में बि क्वालिटी जो डेफिनेटली डिफरेंस हूंदो आहे, जंहिंजे करे तव्हांजे PRP जे रेट्स में बि फ़र्क़ु हूंदो आहे।
अगरि तव्हांखे सुठी क्वालिटी जी PRP मिले थी जेके तव्हांखे फ़ाइदो पहुचाए थी त बजाए इन जे कि तव्हां घटि रेट वारी लो क्वालिटी वारी PRP बार बार करायो त हिन में अगरि सुठी PRP हूंदी त उहो काफ़ी अरसे ताईं तव्हांखे कवर कंदी आहे, तव्हांजे हेयर फॉल खे कंट्रोल में रखंदी आहे, तव्हांजे वारनि जी ग्रोथ खे बहितर कंदी आहे। ईअं ई हेयर ट्रांसप्लांट आहे, अगरि हेयर ट्रांसप्लांट तव्हां लो कॉस्ट करायो था त उहो पॉसिबल ई न आहे जो लो कॉस्ट में हेयर ट्रांसप्लांट थी सघे, उनजा ख़र्चा ई न निकिरी सघंदा आहिनि अगरि तव्हां सुठे इंस्ट्रूमेंट सां, सुठी स्टरलाइज़ेशन सां, सुठनि एक्सपीरियंस्ड सर्जन्स खां करायो था त पोइ उन में कॉस्ट खे बचाइणु तमामु जेको आहे रिस्की हूंदो आहे, बजाए इन जी जो तव्हां हिकिड़ो सुठो हेयर ट्रांसप्लांट सुठनि रिज़ल्ट्स जे लाइ सुठी जॻह तां करायो था। सही। अच्छा, हाणे असांखे इहो ॿुधायो त जेके अक्सर करे असांजा नौजवान आहिनि, इवन आई सी फ्यू पीपल अराउंड अर्ली 20s, मतिलबु 22-23 सालनि जा नौजवान अॼुकल्ह उन्हनि जो हेयर लॉस थिए पियो। हिकिड़ो त तव्हां जी सवेरे ॻाल्हि कई त जेनेटिकली आहे त ख़ानदानी तौर ते जंहिंमें गंजपन आहे त पोइ उहो ट्रांसफर थिए थो अॻिते। ॿियूं उहे कहिड़ियूं शयूं आहिनि जेको इम्पैक्ट कनि थियूं असांजे हेयर लॉस खे, जंहिंमें तव्हां लास्ट टाइम मूंखे ॿुधायो हिकिड़ो त स्मोकिंग आहे, अहिड़े क़िस्म जा नशावर शयूं आहिनि या लाइफ स्टाइल जो फ़र्क़ु आहे। ऐं छा इहो मुख़्तसरन तव्हां असां दोस्त खे बिल्कुलु 90% हेरिडिटी जो रोल हूंदो आहे। उन खां अलावा एनवायरमेंटल फैक्टर जीअं तव्हां स्मोकिंग चई, अल्कोहल आहे, वेट लॉस आहे, लो न्यूट्रिशनल डाइट्स आहिनि, जंक फूड ते माण्हू वेस्टर्नाइज़ेशन घणी अची वई आहे, पोइ हेल्दी फूड नथा वठनि, स्ट्रेस आहे, इहे सभु उहे रीज़न्स आहिनि। ॿिया हार्मोनल रीज़न्स आहिनि जिन जे करे तव्हांजो अॼुकल्ह यंग एज में तमामु घणो जेको आहे हेयर लॉस वधी वियो आहे ऐं उहे पंहिंजो ख़्यालु नथा कनि, ओजागा था कनि, स्ट्रेस था वठनि। इन करे इहे रीज़न्स उहे आहिनि। डाइट ते ध्यानु नथा ॾियनि, मल्टीपल फैक्टर्स आहिनि, एनवायरमेंटल फैक्टर्स जिन जे करे हेयर लॉस यंग एज में वधी वियो आहे। हलो सही आहे। थैंक यू सो मच डॉक्टर साहब। सो दोस्तों, असां हींअर मौजूदु हुयासीं डॉक्टर इरफान शेख जी क्लिनिक ते, ऐं तव्हां हिते बाय ऑल मीन्स अचिजो, छो जो अॼुकल्ह जे दौर में क्वैक्स काफ़ी आहिनि जेके हेयर ट्रांसप्लांट जो कमु कनि था, जेके नॉन क्वालिफाइड आहिनि, का डिग्री न आहे। जॾहिं डॉक्टर साहब हिकिड़ो एक्सपीरियंस्ड प्रोफेशनल आहे जेको तव्हांखे सुठे नमूने सां गाइड कंदो जॾहिं बि तव्हांखे अहिड़े क़िस्म जी कंहिं प्रॉब्लम खे फेस करणो पए। ऐं चाहींदुसि त मुख़्तसरन डॉक्टर साहब को पैगाम पिया ॾियनि ऐं पंहिंजी क्लिनिक जो बि ॿुधाए त कहिड़ी जाइ ते लोकेटेड आहे, ऐं मुंहिंजा के दोस्त वेझा जेके तव्हां वटि अचणु चाहिनि त केतिरो कंसेशन मिलंदो उनखे? जी बिल्कुलु आफ्ताब, मैक्सिमम ताउन कबो इंशाल्लाह। ऐं डॉक्टर इरफान क्लिनिक्स जेको बहादराबाद शहीद मिलत रोड कराची में आहे ऐं नियर मेडिकेयर हॉस्पिटल, त तव्हांखे जंहिंखे बि अचिणो हुजे तव्हां मोस्ट वेलकम, तव्हां अचो, तव्हांखे इंशाल्लाह बेस्ट सर्विसिस ॾींदासीं ऐं सुठनि हिकिड़े प्राइस में सुठी सर्विस तव्हांखे मिलंदी, सुठो ट्रीटमेंट मिलंदो। तव्हां बिल्कुलु अची था सघो ऐं यू कैन ट्रस्ट ऑन डॉक्टर इरफान क्लिनिक्स। थैंक यू सो मच। सो दोस्तों, उम्मीद आहे त ही अॼोको असांजो डॉक्टर साहब वटि विज़िट तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजे जेको वारनि जी कंडीशन हुई लास्ट ईयर, ऐं जॾहिं डॉक्टर साहब वटि आयो हुउसि, तव्हांखे यादि हूंदो डॉक्टर साहब, त मतिलबु आई वाज़ फेसिंग लॉट्स ऑफ हेयर लॉस, ख़ासि करे मथे हिन पोर्शन ते। ऐं डॉक्टर साहब जे 2-3 PRP सेशंस खां पोइ आई कैन फील द डिफरेंस त जेको मुंहिंजो हेयर लॉस हुयो उहो रुकिजी वियो। उनखां अलावा हिकिड़ो ज़ाहिर ॻाल्हि आहे लाइफ स्टाइल जो फैक्टर्स हूंदा आहिनि, त सुठो खाओ, हेल्दी खाओ, ऐं मल्टीवाइटामिन्स जो बि पंहिंजी जाइ ते हिकिड़ो अहम रोल आहे। सो इहे सभु शयूं आहिनि। तव्हां पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो, ऐं उमेद आहे त डॉक्टर साहब वटि तव्हांजो विज़िट जेको आहे सो परफेक्ट हूंदो। इन सां गॾु पंहिंजे होस्ट ऐं दोस्त आफ़ताब रायमूं खे इजाज़त ॾींदा, जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिन सलामत, साथ सलामत। थैंक यू डॉक्टर साहब। यू।